सकाफ़त ऐं सियाहत जे सूबाई वज़ीर सरदार शाह चयो आहे त 5000 साल पुराणी साज़ बोड़ींडो ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी खे आलमी विरसे में शामिल कराइण जी कोशिश कंदासीं। सूबाई वज़ीर सरदार शाह सां इटली जे तरक़ियाती मिशन जी वफ़द मुलाक़ात कई। सेक्रेटरी कल्चर गुलाम अकबर लगारी, मंजूर अहमद कनासरो ऐं ॿिया बि मुलाक़ात में मौजूद हुआ। मुलाक़ात में इटली ऐं सिंध जे विच में सकाफ़ती शौबे में तावन समेत ॿियनि गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठि कई वई। इटली जे कराची में मुक़रर तरक़ियाती मिशन जी मेंबर मिस बेननी ऐं हारून अहमद सकाफ़त वारे वज़ीर सां संदसि ऑफिस में मुलाक़ात कई। मिस बेननी चयो त मूंखे ज़ाती तौर ते सिंध जो सूफ़ियाणो राग, औरतुनि जे कपड़नि ते भर्थ जो कमु ऐं सिंधी अदब सां ख़ासि तौर शाइरी ॾाढी पसंदि आहे। उन मौक़े ते सरदार शाह चयो त सिंध जी 5000 साल पुराणे साज़ पोणी ते रिवायती भर्थ ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी खे यूनेस्को जे आलमी विरसे में शामिल कराइण जी कोशिश कई वेंदी। सरदार शाह चयो त सकाफ़त खाते पहिरियां ई सिंध जे ॿिनि क़दीम ऐं सियाहती आसारनि नंगर पारकर ऐं भंभोर लाइ लाॻापियल दस्तावेज़ तयारु कराए यूनेस्को खे मोकिलिया विया आहिनि त जीअं उन्हनि खे आलमी विरसे में शामिल करे सघिजे। सूबाई वज़ीर सरदार शाह वफ़द खे खाते तरफ़ां शाया करायल किताबनि जो तोहफ़ो बि पेश कयो।